मातली जी रेवेन्यू मुलाज़मन जी वॾे नरेंद्र मोदी सरकार ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर सैयद नूर हुसैन ऐं मुख़्तियारकार मुसइब जुनेजो जी अॻुवाणी में मुख़्तियारकार ऑफिस जे मुख्य गेट ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंडिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जो चवणो हो त इंडिया पहलगाम वाक़िए जी आड़ में पाकिस्तान सां जंग करणु चाहे थो, पर असां नरेंद्र मोदी खे ॿुधाइण था चाहियूं त पाकिस्तान जो बच्चो मुल्क जी कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। पाकिस्तानी फ़ौज दुनिया जी मञियल फ़ौज आहे। अवाम फ़ौज सां कुल्हे मिलाए दुश्मन खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। मुज़ाहिरीन तरफ़ां पाक फ़ौज ज़िंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद जा नारा पिणु हंया विया। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त मातली में नरेंद्र मोदी सरकार ख़िलाफ़ मुख़्तियारकार ऑफिस गेट ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरे जी अॻुवाणी असिस्टेंट कमिश्नर सैयद नूर हुसैन ऐं मुख़्तियारकार मुसइब जुनेजो कई आहे।